अस्सलाम वालेकुम। तो अॼु असां ॻाल्हि कंदासीं हिन वीडियो में ड्रामा सीरियल दर्दन जो देश। त दर्दन जो देश जो क़रीब तक़रीब महीने में केटियुनि ते हलण वारो आहे। हिन वीडियो ड्रामे बाबति ॿुधाईंदासीं त हिन ड्रामे में अदाकार आज़म एंगल बि शामिल थी विया आहिनि। ड्रामे में आज़म एंगल बि अदाकारी करे तव्हांखे नज़र ईंदो। हुन खां पहिरियां ई ड्रामे में शामिल न हो, पर हिन जी हाणे कुझु पिक्चर वायरल थी रहिया आहिनि सोशल मीडिया ते, जिन में ॾिठो वञे त आज़म एंगल बि हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग दौरान शामिल आहे। हिन ड्रामे में आज़म एंगल, हुन खां अलावा निसार शाह, ॿिया केतिरा ई सिंध जा सीनियर अदाकार हिन ड्रामे में कमु कंदे तव्हांखे नज़र ईंदा। त हीउ ड्रामो केटियुनि ते तमामु जल्द हलायो वेंदो महीने में अंदरि। हिन ड्रामे जा 2 प्रीमियर रिलीज़ थी चुका आहिनि। हीउ ड्रामो हाणे तमामु जल्द केटियुनि ते ईंदो। हिन ड्रामे जी कहाणी ॻोठ जे वॾेरनि ते आहे। ॻोठ जे वॾेरनि जो जहिड़ो आहे पाण में, त इहो ई आहे।